फंक्शनल मुस्लिम लीग सूबा सिंध के नायब सदर पीर इस्माइल शाह राशिदी पारां फंक्शनल मुस्लिम लीग हाउस ते ज़िले अॻवाननि ऐं कारकुननि जो इजलास कोठायो वियो, जंहिंमें सैयद गुलाम मुर्तज़ा शाह, अॻूणो सूबाई वज़ीर डॉक्टर रफ़ीक अहमद बांबड़, फंक्शनल मुस्लिम लीग ज़िले खैरपुर जो जनरल सेक्रेटरी शाहिद रसूल चीमा, अमीर तारिक कुबर, फ़कीर अली डिनो मंगी, सैयद वकार शाह, मियाँ बशर फारूकी, एडवोकेट शफी मोहम्मद बांगो, डॉक्टर ज़ाकिर हुसैन सोलंकी, डॉक्टर प्यारो खान फुलापोटरो, अख्तर हुसैन राजपर, मुमताज़ लाशारी समेत वॾे अंग में पार्टी कारकुन शरीक हुआ। उन मौक़े ते पीर सैयद इस्माइल शाह राशिदी ख़िताब कंदे चयो त 8 फ़रवरी 2024 वारी चूंडुनि जे ख़िलाफ़ प्रेस क्लब खैरपुर साम्हूं 8 फ़रवरी ते कारे ॾींहं तौरु एहतजाज कयो वेंदो। हिन चयो त अवाम मथां कूड़ो मैंडेट मुसलत कयो वियो आहे। हिन वक़्तु अवाम सुजाग थी चुको आहे। गुज़िरियल इलेक्शन में अवाम सां नाग कयो वियो ऐं पीपलनि खे प्लेट में हुकूमत मिली वई, जेका 2 सालनि खां क़ाइमु आहे। एहतजाज करे मथे ॿुधाइणो आहे त हाणे हुकुमराननि जी मनमानी न हलंदी। कैमरामैन जाफ़र राजपर सां गॾु शकील अमन शेख, कोशिश डिजिटल, तरादा शरीफ़।